पहिरियां पुलिस एमपीए जे चवण ते शरण जा घर ड्राथा। फैसले में ॾोही साबित थियो त ड्रातल घर ॿीहर तामीर कराइण जो ऐलान कयाई। पुलिस चङे मुड़ुस समेत 3 ॼणनि खे थाणे में विहारे डील करण जी कोशिश भी कई। नाकामी जी सूरत में गोलियूं हणी माण्हू मारे छॾियाई। वारिस पहुता त एसएचओ साहब लाश अस्पताल में ही छॾे भॼी वियो। मश्किरियूं जड बनियूं कोन करण ॾींदा त हिकिड़ो घर में शरण जो न बचंदो हिते। मां त दिमाग़ में हवा हुजनिव हिकिड़ो घर में छॾींदोमांव लूठीअ में। मां तव्हांजे ॻाल्हि इन भुल में हुजो, इहा ॻाल्हि भुलिजी वञ, पंहिंजे कम सां कमु रख। मसो टाइम न आहे, मां मसरूफ़ वेठो आहियां मीटिंगुनि में। ठीकु आहे, तूं जेको आहे पंहिंजो वञी जेको मां तोखे सम्झायो वञी सरेंडर कर। अस्सलाम वालेकुम, मां आहियां सदाम कोलाची। अवां सुबुह खां ख़बर ॿुधी रहिया हूंदा त पुलिस मुक़ाबले में शहर बिरादरी सां तालुक रखंदड़ 3 नौजवान मारिजी विया, पर उहे पुलिस हथां मारिया कीअं? अचो त ग्राउंड रियलिटी अवां खे ॿुधायां। पहिरियां ही वीडियो ॾिसो। ख़बर अथव ये कंहिंजी शादी तकरीब आहे? पीपल्स पार्टी जे एमपीए शिराज राजपर जे राइट हैंड ज़हीर हाजाणो जी। फायरिंग कंदड़ शख्स आकिब शर जे मथां चोरीअ जा खोड़ सारा केस दाख़िल आहिनि, पर हीअ सरेआम फायरिंग करे थो। ख़बर त इहा आहे त इन शादी तकरीब में शिराज राजपर बि मौजूद हो, पर वीडियो में नज़र कोन थो अचे। एमपीए तकरीब में आहे त पुलिस बि हूंदी। जे पुलिस हूंदी त हिकु ॾुहारी कीअं तो ख़ुशीअ में फायरिंग करे सघे, पराई शादीअ खे कीअं तो सेलिब्रेट करे सघे? सवाल त आहे न पंहिंजी जाइ ते। पुलिस इशारे कीअं मारिया, इन ते बि अचूं था। पहिरियां ही वीडियो ॾिसो। ज़हीर हाजाणो गाॾी ड्राइव करे रहियो आहे। पुठियां वेठल 3 शख़्स उहे आहिनि जिन खे अॼु पुलिस मुक़ाबले में मारण जी दावा पई करे। ही शिराज राजपर जंहिंखे सरदार बि कोठनि था, इहो मौलाबख्श शर, गुलाम मुश्तबा उर्फ मज्जू शर ऐं आकिब शर खे पंहिंजी गाॾी में विहारे एमपीए सां ठाह कराइण लाइ वठी पियो वञे। पीपीए एमपीए शिराज राजपर ऐं शरण विच में ज़मीन जी मालिकी तां तकरार हो। ज़हीर हाजाणे शरण खे गाॾी में खणी अची फ़ैसिलो करायो। राइट हैंड फतवा थो ॿुधाए, जंहिंमें संदसि बॉस ही गिल्टी साबित थिए थो। फतवा में वाज़े चयो वञे थो त एमपीए शिराज राजपर मारिजी वियल 3 नौजवाननि जा पुलिस ज़रिए घर ॾाराया, जेको ग़लति हो। हाणे एमपीए उहे घर ॿीहर तामीर कराईंदो या रक़म भरे ॾींदो। एमपीए शिराज राजपर इहो फ़ैसिलो तस्लीम बि करे थो। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त इन फ़ैसिले तोड़े फतवा जी वीडियो बि वायरल थिए थी, जंहिंमें एमपीए साहब एतराफ़ बि करे थो। हाणे अचूं था त पुलिस 3 ॼणनि खे फुल फ्राई कयो कीअं। कोट लालू थाणे जो एसएचओ नूरदीन खुआरो मौलाबख्श शर खे चोरी जे इल्ज़ाम में गिरफ़्तार करे थो। थाणे मां हिकु एहलकार मुश्तबा उर्फ मजन शर खे फ़ोन ते घुराए थो ऐं उहो थाणे पहुची बि वञे थो। यादि रहे त मजन शर बिरादरी जो चङो मुड़ुस हो। मथसि काल ताईं पुलिस रिकॉर्ड मूजिबि हिकु बि एनसी कोन हुई, पर अॼु जॾहिं मारिजी वियो त मथसि 10 खां वधीक केस 1 कलाक जे अंदरि ई दाख़िल कया विया। पुलिस मौलाबख्श शर, गुलाम मुश्तबा उर्फ मज्जू शर ऐं आकिब शर सां ॻाल्हियूं करे थी नाकामी जी सूरत में इन्हनि 3 नौजवाननि खे मुक़ाबले में मारे थी छॾे। पुलिस जो उहो साॻियो ई स्क्रिप्ट आहे त मुक़ाबलो थियो, फायरिंग जी ॾे-वठ में फिलाणा मारिजी विया। जॾहिं पुलिस इन्हनि शरनि जा लाश अस्पताल खणाए पहुती त ज़ाहिर आहे बिरादरी जा माण्हू बि पहुता। दबंग एसएचओ लाश छॾे भॼी वियो। अस्पताल अमलो साहब खे पुठियां सॾींदो रहियो, पर साहब खे सिर जी लॻी हुई, किथे थे बीठो। पुलिस ॿुधाए थी त मारिजी वियल 3 ॾुहारी हुआ, चोरीअ जे केतिरनि ई केसनि में घुर्बल हुआ। हाणे सवाल त इहो आहे त जेकॾहिं ॾुहारी हुआ ऐं ॻाल्हियुनि लाइ पहुता बि हुआ त गिरफ़्तार करे अदालत में पेश छो न कया विया? पुलिस पंहिंजी अदालत रोड ते छो लॻाई? ऐं हिन समूरे मामले में पुलिस जो स्क्रिप्ट माज़ी जे रिवायती स्क्रिप्टनि सां मिले थो ऐं एमपीए शिराज राजपर जो मौक़िफ़ बि साम्हूं नाहे आयो। WTN जी टीम पाकिस्तान पीपल्स पार्टी जे एमपीए सां बार राब्ते जी कोशिश कई, पर उन्हनि जो मौक़िफ़ साम्हूं नाहे आयो, न ई उन्हनि सां राब्तो थी सघियो आहे। हाणे सवाल इहो आहे त जेकॾहिं इहे 3 शर ॾुहारी हुआ त पोइ इहे शादी तक़रीबनि में छो हुआ? ख़ुशीअ में फायरिंग छो पे कयाऊं ऐं हिकु सरदार जी गाॾी में वेही करे हिकु एमपीए सां डील कीअं कयाऊं? ऐं इन जी जांच करणु सरकार जी ज़िम्मेवारी आहे। असांजो कमु सिर्फ़ु ॿुधाइणु आहे।